अस्सलाम वालेकुम। मैं मनसीर मिठू बाबा मौजू कलाम चवंदा ने दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि। हाथी शर्मीलो हाथीअ जी सुंढ नाज़ुक। हाथी शर्मीलो हाथीअ जी सुंढ नाज़ुक। हाथनि खे ठण अॻियनि टंगुनि वटि थियनि में ठॻियुनि खे ठण पोयनि टंगुनि वटि थींदा आहिनि। चवंदा आहिनि दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि। हाथीअ जा ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा त खाइण जा ॿिया। हाथीअ जा ॿाहिरि निकितल ॾंद आज जा थियनि। हाथीअ जा ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा त खाइण जा ॿिया। हाथीअ जा ॿाहिरि निकितल ॾंद आज जा थियनि। जेका चङी महांगी आहे आज मां ॻह ज़ेवर सिंगार ऐं सूंहं जो सामान आज मां ठाहिया वेंदा आहिनि। चवंदा आहिनि दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि। अकेलाईअ वारो अहसासु अंदरि खायो खोखलो करे छॾे। अकेलाईअ वारो अहसासु अंदरि खायो खोखलो करे छॾे। खाधो पीतो ग़िज़ा अहिड़ा रस्म रवाज हूंदा आहिनि। चवंदा आहिनि दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि। फ़िलसफ़न वारियूं ॻाल्हियूं किन जूं त सम्झण में अचण ऐं वरी चङीअ तरह वरी जे ॿुधण जे। फ़िलसफ़न वारियूं ॻाल्हियूं किन जूं न सम्झण में अचण। फ़िलसफ़न वारियूं ॻाल्हियूं किन जूं न सम्झण में अचण ऐं वरी चङीअ तरह वरी के ॿुधण जी तौफ़ीक़ कोन कंदा आहिनि। चवंदा आहिनि दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि। या अल्लाह रब्बिल आलमीन अर रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। सिहत तंदुरुस्ती अता कर कामिला शफ़ा। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। सिहत तंदुरुस्ती अता कर कामिला शफ़ा। फरमाए सुखियो सताबो कर आसूदो परेशानियूं दूर कर मुश्किल आसान कराइनि। चवंदा आहिनि दिलनि ते ॼण अल्फाज़नि खां वधीक अंदाज़ असरु कंदा आहिनि। सभागनि ऐं बख़्त वारनि जे अकुल खे दादु ॾींदा आहिनि।